الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله الذي وهب لي على الكبر إسماعيل وإسحاق إن ربي لسميع الدعاء. الحمد لله الذي وهب لي على الكبر إسماعيل وإسحاق إن ربي لسميع الدعاء. رب اجعلني مقيم الصلاة ومن ذريتي ربنا وتقبل دعاء. ربنا اغفر لي ولوالدي وللمؤمنين يوم يقوم الحساب. صدق الله العظيم. سبحان اللہ سبحان اللہ. بہترین हिन रब पाक जे कलाम सां शुरूआत कयूं था हिन महफ़िल जी. शुरू उन पाक नाले सां, उन ज़िक्र सां जेको हिन जहान जो मालिक आहे. हिननि जहाननि सां गॾोगॾु तमामु उन्हनि सभिनी जहाननि में जो मालिक जेके असां सभिनी खे हलाए पियो, हीअ काइनात खे हलाए पियो. असां सभिनी जो वजूद उन जे दम सां आहे. हीअ जेके महफ़िलूं सजायूं था असां ऐं सिंध टीवीअ जे पारां, सिंध टीवी नेटवर्क जे पारां जेका हीअ सलाम रमज़ान जी महफ़िल आहे सजाई वई आहे तव्हांजे लाइ, तव्हांजी इस्लाह जे लाइ. छो त हीअ जेको बाबरकत महीनो असांखे नसीब थियो आहे, इन महीने में असांखे अलाह साईंअ जे तरफ़ां मौक़ो मिलियो आहे. हिकिड़ो ॿियो मौक़ो मिलियो आहे. हिकिड़ो ॿियो मौक़ो मां इन करे थी चवां
त उहे गुनाह जेके असां खां अॻु में सरज़द थी चुका आहिनि असांखे मौक़ो मिलियो आहे। पुठिएं रमज़ान बि मौक़ो मिलियो हो कुदरत जे तरफ़ां, अलाह पाक जी तरफ़ां, त असां ज़िक्र कयूं ऐं जेॾो थी सघे पंहिंजे पाण सां इहो अहद कयूं त अॻिते उहे गुनाह, उहे ग़लतियूं, उहे वरी साॻियूं ग़लतियूं असां खां न थींदियूं। छो त इंसानु ख़ता जो पुतलो आहे, पर तव्हां ॾिसो त कीअं अलाह पाक जी ज़ात जेका आहे उन पंहिंजनि माण्हुनि ते केॾो जेका आहे नज़र करम ऐं रहमत वारी नज़र रखी आहे, जो असांखे रमज़ान जहिड़ो बरकत महीनो जेको आहे नसीबु कयो अथऊं। जीअं त हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेको आहे हदीसुनि में बि इन्हनि ॻाल्हियुनि जो ज़िक्र आहे त जीअं तव्हां ॾिसो था त असांजी ख़ुशकिस्मती जेका हिन महीने जी आहे त चयो वियो आहे त अगरि इंसान खे ख़बर पए त हिन महीने जी जेका फ़ज़ीलत आहे, जेॾियूं रहमतूं, जेके सवाब हिन महीने में हिकिड़े इंसान जे लाइ मथां खां लाहिया था वञनि अलाह पाक जी तरफ़ां, त अगरि इंसान खे ख़बर पए त उहो दुआ घुरंदो त सॼो साल रमज़ान जो महीनो ई हुजे। छो रमज़ान जो महीनो ॿियनि सभिनी 11 महीननि खां बालातर आहे, इन जी फ़ज़ीलत छो इन खां वधीक आहे ऐं इन में अहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं, अहिड़ियूं कहिड़ियूं नेमतूं, अहिड़ियूं कहिड़ियूं रहमतूं जेके नाज़िल कयूं वेंदियूं आहिनि उन्हनि ते ॻाल्हाईंदासीं। छो त असांजे प्रोग्राम में असां सां गॾु उलमा कराम हूंदा जेके इन हवाले सां ज़िक्र कंदा। ऐं हीउ जेको असांजो ख़ासि प्रोग्राम, ख़ासि महफ़िल जेका आहे, इहा असांजी सॼी टीम, हीअ जेके सॼी टीम कैमरा जे पुठियां मौजूदु आहे या मूंसां गॾु मूंखे साथ उन्हनि जो आहे, ऐं मां तव्हांजे अॻियां सिंध टीवीअ जे प्लेटफॉर्म तां हिन महफ़िल खे जेको आहे होस्ट थी कयां ऐं तव्हांजे अॻियां असांजी इहा पेशकश आहे जेका ज़ाहिर थी थिए। इन में सभिनी जो तावन आहे, पर सभ खां मथे जेको बहितरीनु तावन कयो आहे करशी जामे शीरीअ वारनि। छो त करशी जामे शीरी तव्हां ॾिसी रहिया आहियो त बहितरीनु हिननि जी पैकिंग आहे। हीअ जेका पैकिंग आहे 1 लीटर वारी बॉटल आहे, हिन में 35 गिलास शामिलु हूंदा आहिनि ऐं वरी जेका वॾी बॉटल आहे हिन में 50 गिलास जा शरबत जा गिलास शामिलु आहिनि, त तव्हां आराम सां सॼो महीनो इन खे इंजॉय करे सघो था। करशी जामे शीरी 100% ख़ालिस संदल ऐं गुलाब जे अर्कियात सां तयारु कयो वियो आहे। इन में ख़सख़स ऐं उशना जूं ख़ूबियूं मौजूदु आहिनि ऐं रिफ्रेशिंग इन जी जेका बॉटल आहे, रिफ्रेशिंग इन्हनि जो जेको ज़ाइक़ो आहे उहो जेको आहे तव्हांखे अफ़्तारी ऐं सहरीअ जो मज़ो दुबाला कंदो। कहिड़ो बि मौसम हुजे, गर्मियूं हुजनि या सर्दियूं हुजनि या बहार हुजनि, जामे शीरीअ जो जेको आहे शमूलियत तव्हांजे दस्तरख़ान खे 4 चंड लॻाए छॾींदी आहे। ऐं मां त इहो चवणु चाहींदसि त असांजूं अफ़्तारियूं, असांजूं सहरियूं जामे शीरीअ खां सवाइ अणपूरियूं आहिनि, अधूरियूं आहिनि। हर उमिरि जो माण्हू, हर उमिरि जो फ़र्द जामे शीरीअ खे इंजॉय थो करे, चाहे उहो ॿार हुजे या वॾो हुजे, जंहिं बि उमिरि जो माण्हू हुजे जामे शीरीअ खे इंजॉय कंदो आहे। छो त हिननि जी लाइट रिफ्रेशिंग जेको हिननि जो फ्लेवर आहे उहो बिल्कुलु तव्हांजे अंदरि खे बि तरोताज़ा करे थो वञे। ऐं सभ खां वॾी ॻाल्हि, जेके असां स्नैक्स खाईंदा आहियूं अफ़्तारियुनि में, तरियल शयूं खाईंदा आहियूं, पकोड़ा थी वञनि, समोसा थी वञनि, घणो कुझु हूंदो आहे। छो त असां वटि ताम हूंदा आहिनि सहरीअ जो अलॻि, अफ़्तारियुनि जो अलॻि, त थोरी बदहज़मी थी पवंदी आहे, एसिडिटी थी पवंदी आहे, माण्हुनि खे ज़ाहिर आहे हाज़मे जो मसइला थी पवंदा आहिनि। त उन जे लाइ त सभ खां बहितरु आहे त अगरि सहरीअ में तव्हां गिलास में, थधे गिलास में, खीर जे गिलास में जामे शीरी पियो त उहो ॾाढो बहितरीनु हिकिड़ो रिफ्रेशिंग मशरूब शरबत तयारु थी वेंदो आहे। इलायची फ्लेवर बि आहे हिननि में, अगरि उहे माण्हू जिन खे थोरो एसिडिटीअ जो इशू आहे त इलायची त हुअं ई बि बहितरु आहे ऐं डॉक्टर्स बि चवंदा आहिनि त तव्हां इलायची जो इस्तेमालु घणो कयो। सो करशी जामे शीरीअ में इलायची जो बि जेको आहे इस्तेमालु आहे। ऐं हिननि जो जेको कलर आहे उहो ग्रीन कलर आहे, ऐं ग्रीन कलर जे इलायचीअ जे मशरूब में जेको ज़ाइक़ो थो थिए उहो ॾाढो बहितरीनु ज़बरदस्त क़िस्म जो ज़ाइक़ो हूंदो आहे। त इहे जेके हिननि जा अलॻि अलॻि फ्लेवर्स आहिनि, इहे बिल्कुलु सिर्फ़ु इन करे आहिनि त जॾहिं रोज़ो रखिजे थो ऐं सहरी कजे थी त माण्हूअ खे पाण पंहिंजी फ्लेवर ऐं पंहिंजो जेको आहे सो हुनजो ॾींहुं ॾाढो सुठो गुज़रे, हुनजी सिहत बरक़रार रखे। ऐं बजाए हिनजे असां पंहिंजे अफ़्तारियुनि में कोल्ड ड्रिंक्स ऐं सॉफ्ट ड्रिंक्स इस्तेमालु कंदा आहियूं ऐं पंहिंजे मादे ते पाण जेको ज़ुल्म कंदा आहियूं, उन खां बहितरु आहे त तव्हां करशी जामे शीरी इस्तेमालु कयो ऐं रिफ्रेशिंग ऐं लाइट जेका हिननि जो फ्लेवर आहे इन ड्रिंक खे तव्हां इंजॉय कयो। इन खां बहितरु तव्हांजे लाइ तव्हांजो ॿियो को दोस्त कोन्हे। रमज़ान में अगरि बहितरीनु दोस्त हूंदो त करशी जामे शीरी हूंदो, जेको तव्हांजी ऐं अफ़्तारियुनि जी रौनकुनि में ऐं उन में अञा 4 चंड लॻाईंदो, उनजी शान में इज़ाफ़ो थींदो। अफ़्तारियुनि ऐं सहरियुनि में तव्हां इंजॉय करे सघो था करशी जामे शीरी। उन सां गॾोगॾु असांजे प्रोग्राम खे जिन ताउन कयो आहे उहो सायरास टेक्सटाइल ब्रांड आहे। जीअं तव्हां ॾिसी रहिया आहियो त मूंखे ख़ूबसूरत हिकिड़ी ड्रेस पातल आहे।
हिन ड्रेस जी ख़ासि ॻाल्हि इहा आहे त हिन जो जेको फैब्रिक आहे उहो ॾाढो फ्रेंडली आहे। मौसम कहिड़ो बि हुजे, जॾहिं हिनखे तव्हां पायो था त तव्हांखे इंजॉय था कयो, तव्हांखे गर्मी फील नथी थिए। ऐं पाइण खां पोइ हिन में हिकिड़ी सॉफ्टनेस आहे, उहा सॉफ्टनेस जेका आहे उहा तव्हांजो पंहिंजो मूड खे ऐं तव्हांजे इवेंट खे अञा बहितर ख़ूबसूरत ठाहींदी। ईद अचण वारी आहे, मुंहिंजूं भेनरूं मूंखे ख़बर आहे हिन इंतज़ार में हूंदियूं त अॼु बाक असांखे अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदी त असांजी ईद में असांजी शॉपिंग में थोरी अञा हुन में असांखे हेल्प थी वञे। सो मां वेठी आहियां तव्हांजी, तव्हां फ़िकर ई न कयो, मां रोज़ु तव्हां सां असांजी मुलाक़ात थींदी ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदमि त तव्हां कहिड़े क़िस्म जी स्टाइलिंग करे सघो था ऐं तव्हां कहिड़े क़िस्म जी ड्रेसिस तव्हां वठी सघो था। हीअ जेके असांजो ब्रांड्स आहिनि ऐं असां हिननि जो लिंक बि स्क्रीन ते ईंदो हूंदो, तव्हां चाहियो त हिननि सां कॉन्टेक्ट करे सघो था ऐं तव्हां घर वेठे ऑनलाइन पंहिंजा ड्रेसिस ऑर्डर करे सघो था। बहितरीनु हिननि जी कलेक्शन आहे सायरास टेक्सटाइल जी। नाज़रीन, हीअ जेका ख़ूबसूरत असांजी महफ़िल आहे इहो आहे रब पाक ऐं उन जो हबीब जेको रसूल पैगम्बर महबूब हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़िक्र सां सजियल हूंदी महफ़िल असांजी। ऐं इन जो ज़िक्र ज़िंदगी हयात माण्हू करे त बहितर आहे। ऐं मुंहिंजो तव्हांजो साथ हूंदो चांदरात ताईं, हर रोज़ु मिलंदासीं। अॼु आहे ॿियो रोज़ो, सो असां ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं उमेदु आहे त कल्ह को पहिरियों रोज़ो ॾाढो सुठो तव्हांजो गुज़रियो हूंदो ऐं हीउ ॿियो रोज़ो बि सुठो गुज़रंदो। तव्हां बहितरीनु मौसम आहे कराचीअ में त इहो त मां सम्झंदी आहियां त रहमत आहे हिकिड़ी ख़ुदावंद ताला अलाह साईंअ जा जेके अहसान आहिनि, मां सम्झंदी आहियां त असां ते। पर हिन हवाले सां ॻाल्हाईंदासीं अञा बहितर इन फज़ीलत वारे बरकतनि वारे महीने जी छा फज़ीलत आहे, छा उहिदो एहतराम आहे असल में, ऐं अलाह साईंअ जूं रब पाक जूं जेके असां माण्हुनि ते नेमतूं ऐं रहमतूं आहिनि उहे कीअं आहिनि, केतिरियूं आहिनि, इन्हनि ते अॻिते ॻाल्हाईंदासीं। छो त मूंखां बहितर जेके असां वटि उलमा कराम मौजूदु आहिनि उन्हनि खे इन बारे में ख़बर आहे। पर नाज़रीन, इन जे लाइ तव्हांखे थोरो इंतज़ारु करिणो पवंदो। वक़्तु आहे नंढड़ी साईअ जो, साई वठूं था, साई खां पोइ वापसि ईंदासीं ऐं बहितरीनु ॻाल्हि ॿोल कंदासीं पंहिंजनि उलमनि सां। नात ख़्वाह असां वटि मौजूदु आहिनि, उन्हनि सां नात ऐं रसूल पाक जो ज़िक्र कंदासीं, हमद ॿुधंदासीं ऐं जेॾो थी सघे शुक्र अदा कंदासीं। छो त असांखे नसीब में आयूं आहिनि हीअ रौनकूं ऐं हीअ शान ऐं हीअ महफ़िलूं। सो नाज़रीन, ऐं हीअ जेके रहमतूं ऐं नेमतूं आहिनि असांजे नसीब में आहिनि। सो वक़्तु थियो आहे साईअ जो, साई वठूं था। साई खां पोइ वरी असांखे जॉइन कजो, ॾिसंदा रहो सलाम रमज़ान। वेलकम बैक नाज़रीन, ब्रेक खां पोइ हाज़िर आहियूं ऐं सलाम रमज़ान जी महफ़िल सजी चुकी आहे ऐं हिन महफ़िल में ज़िक्र थींदो ख़ुदा ताला अलाह पाक जो, रब पाक जी नेमतुनि ते थोरी रोशनी विझंदासीं त उहे माण्हू जिन खे डेली लाइफ में थोरो इन तां डिस्ट्रैक्ट थी विया आहिनि, इन्हनि शयुनि जो उन्हनि खे अहसासु कोन थो थिए, क़दुरु कोन थो थिए। ॿियो कुझु न त असां जेको हर लम्हे साह था खणूं पिया, इहा पाण बि हिकु वॾी नेमत आहे ऐं असांखे शुक्र करणु घुरिजे ऐं शुक्र करणु इंसानु विसारे वेठो आहे। सो उमेदु कंदासीं त असांजे हिन ज़िक्र सां, हिननि ॻाल्हियुनि सां इंसाननि में उहे ॻाल्हियूं वराए जेके विसरी चुका आहिनि ऐं माण्हुनि खे वरी यादि अची वञनि ऐं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़िक्र थींदो। हिन महफ़िल खे अञा ख़ूबसूरत ऐं चार चंड लॻंदा जॾहिं ख़ूबसूरत ऐं बहितरीनु ऐं सुरीलनि आवाज़ुनि वारियूं नात ख़्वान जेके आहिनि उहे हमद पाक ॿुधाईंदियूं ऐं नात रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे ॿुधाईंदियूं। सो इन हवाले सां मां इंट्रोड्यूस करणु चाहींदसि असां वटि जेके महिमान उलमा कराम मौजूदु आहिनि ऐं बहितरीनु नात ख़्वान मौजूदु आहिनि। सो उन्हनि जो तारुफ़ थी मां तव्हांखे कराइणु चाहियां। सभ खां पहिरियां मां तारुफ़ कराईंदसि अलामा अमजद अली करमी क़ादरी साहिब जो, जेके असां सां गॾु मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम सर, बहुत शुक्रिया, ॾाढो थोराए था तव्हांजा त तव्हां आयो असांजे आंगण ते। उन सां गॾोगॾु जेके बहितरीनु नात ख़्वां असां सां गॾु मौजूदु आहिनि, मुजाहिद हुसैनी साहिबु, अस्सलाम वालेकुम सर, महिरबानी तव्हांजी। ऐं उन्हनि सां गॾु असां वटि ॿ प्यारियूं बहितरीनु भेनरूं मौजूदु आहिनि ऐं उहे नात ख़्वान आहिनि ऐं प्यारियूं आहिनि, ॾाढियूं सुहिणियूं नंढड़ियूं सबाजड़ियूं ऐं पंहिंजी ख़ूबसूरत आवाज़ में असांखे नात रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाईंदियूं। उन्हनि खे वेलकम कयां थी, माहम साजिद ऐं मनाल साजिद। अस्सलाम वालेकुम, वेलकम कयूं पिया तव्हांखे असांजे प्रोग्राम में, वेलकम करते हैं। और जो है हिन जेका महफ़िल जी जेका शान आहे, मां सम्झंदी आहियां तव्हांजी मौजूदगी, तव्हांजो प्यारु, तव्हांजो कुर्ब आहे। सिंध टीवीअ जूं ही सभु जेके बि काविशूं आहिनि, मां सम्झंदी आहियां त मूंसां गॾोगॾु हर उन माण्हूअ जो अञा डबल कॉन्ट्रीब्यूशन आहे।
जेको तव्हांखे नज़र त कोन थो अचे, पर हीअ ख़ूबसूरत ख़ुसूसी नशरियात हिन महफ़िल खे तव्हां ताईं पहुचाइण में मदद साबित करे थो, मददगार आहे। ऐं उन में मौजूदु आहिनि असांजा कैमरामैन, असांजा DOP, असांजा डायरेक्टर ज़फ़र जसकाणी साहब, प्रोग्राम मैनेजर हैदर छजरो ऐं सिंध टीवीअ जा ऑनर्स खां वठी हर उहो फ़र्द इन में शामिल आहे। त मां चाहींदसि त हिन भलारे महीने में जिते दुआउनि खे क़बूल करण जे लाइ मां सम्झंदी आहियां त ख़ासि फ़रिश्तनि खे हुकुम आहे त मुंहिंजनि माण्हुनि जो दुआऊं तव्हां क़बूल कयो ऐं जन्नत खे हुकुम आहे त तयारु रहो त अॼु हिन भलारे महीने में मुंहिंजा माण्हू अलाह पाक जी तरफ़ां त असां ॾे था अचनि, त तव्हां प्लीज़ उन्हनि सभिनी जे लाइ बि दुआ कयो। ऐं गुफ़्तगूअ जो आगाज़ कंदासीं ऐं स्टार्ट कंदासीं अलामा साहब खां। अलामा साहब तव्हांखे वेलकम था कयूं ऐं मां चाहींदसि त असांजे गुफ़्तगूअ जो आगाज़ जेको आहे असां उन्हनि नेमतुनि, उन्हनि रहमतुनि ते ॻाल्हायूं जेके अलाह पाक जी तरफ़ां पंहिंजनि प्यारनि माण्हुनि जे लाइ, उम्मत मुहम्मदीअ जे लाइ नाज़िल कयूं वयूं आहिनि। त रहमत छा आहे, अलाह जी रहमत जो जेको आहे अंदाज़ो कीअं लॻाइजे ऐं मतिलबु इन ते तव्हां प्लीज़ थोरो ॿुधायो पंहिंजो ख़्यालु। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि वस्सलातु अलैहा अम्मा बाद फ़ाऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद या अय्युहल इंसानु मा गर्रक बिरब्बिकल करीम अल्लज़ी ख़लक़क फ़सव्वाक फ़अदलक फ़ी अय्यि सूरतिन मा शाअ रक्कबक सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम। सभ खां पहिरीं त अल्लाह तबारक व तआला जा लख शुक्र जंहिं रब करीम तव्हां सां सभिनी खे ही भलारो रमज़ानुल मुबारक जो महीनो नसीब फ़रमायो आहे। ऐं तव्हां सवाल कयो रहमत जे हिसाब सां त ॿियूं जेके बि रहमतूं आहिनि, रमज़ान जी रहमत हुजे, चाहे रहमत वारो क़ुरान हुजे, चाहे रजबुल मुरजब हुजे, चाहे शबानुल मुअज़्ज़म हुजे, जेके बि रहमतूं आहिनि उहे रहमत वारे रसूल मिठे मुहम्मद मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदक़े आहिनि। रहमत अल्लाह तबारक व तआला जी निगाह करम आहे, जंहिं ते बि उहा निगाह पइजी वञे। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फ़रमायो त जॾहिं रमज़ान जो चंड ॾिसबो आहे त अल्लाह ताला पंहिंजे बाननि जे मथां ख़ुसूसी निगाह रहमत फ़रमाईंदो आहे। ऐं जंहिंजे मथां अल्लाह रब्बुल इज़्ज़त ज़ुल जलाल वल इकराम जी हिकु मरतबो निगाह रहमत थी वञे त अल्लाह तबारक व तआला उन बाने खे वरी ज़िंदगीअ में कॾहिं अज़ाब न कंदो, न इन दुनिया में ॾुख ॾिसंदो, न क़बर क़यामत में अल्लाह ताला उन खां पुछाणो फ़रमाईंदो। उहो बग़ैर हिसाब व किताब जे अल्लाह ताला उन बाने खे जन्नतुल फ़िरदौस नसीब फ़रमाए छॾींदो आहे। बहितरीनु। ऐं जेके तव्हां ॾिसो था त अॼुकल्ह जो जेको माण्हू डिजिटल दौरु आहे त उन में ॾाढो इन शइ जो रुझान घटिजी वियो आहे। जेके रहमतूं अलामा साहब असांखे ॿुधायूं, ज़रूरु असां इन ते अॻिते बि डिटेल्स में ॻाल्हाईंदासीं, पर हींअर वक़्तु थियो आहे त नात रसूल ॿुधी वञे। नात रसूल ॿुधाईंदियूं कि न हमद, आप क्या पहले हमें सुनाना चाहेंगी, हमद बारी ताला से स्टार्ट करेंगी या नात रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से स्टार्ट करेंगी? हमद सुनाएंगी, चलें बिस्मिल्लाह, हमद सुनते हैं। तेरी हमद है तेरी सना, तेरी हमद है तेरी सना, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, पढ़िए ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। धड़कन धड़कन विरद तेरा, धड़कन धड़कन विरद तेरा, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। जो तौहीद का नग़मा है हर दम गूंजता रहता है, जो तौहीद का नग़मा है हर दम गूंजता रहता है, हर दम गूंजता रहता है। कोई शरीक नहीं
इलाहा इल्लल्लाह पढ़िए ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह आलम आलम सुबह मसा तेरे आगे सर झुका आलम आलम सुबह मसा तेरे आगे सर झुका तेरे आगे सर झुका बेशक तू है सबसे बड़ा बेशक तू है सबसे बड़ा ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह पढ़िए ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ज़ात है तेरी ही बेअैब तुझ पर ईमान है बिलगैब ज़ात है तेरी ही बेअैब तुझ पर ईमान है बिलगैब तुझ पर ईमान है बिलगैब सबसे अफजल है कलमा सबसे अफजल है कलमा ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह पढ़िए ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह सुभान अल्लाह बहितरीन बहितरीन ऐं नाज़रीन इन ई ख़ूबसूरत हमद सां वक़्तु थियो आहे नंढड़े साहीअ जो साही वठूं था साही खां पोइ वरी हाज़िर थींदासीं ॾिसंदा रहो सलाम रमज़ान वेलकम बैक नाज़रीन ब्रेक खां पोइ हाज़िर आहियूं ऐं सलाम रमज़ान जी महफ़िल सजी चुकी आहे ऐं बहितरीन ॻाल्हि ॿोल जारी आहे असांजी ऐं उलमा कराम मौजूदु आहिनि ऐं मां चाहींदसि त अलामा साहब खां मां सवाल कयां साईं रोज़ो कहिड़ी सूरत में क़ज़ा थो थिए छो त रमज़ान जो महीनो आहे माण्हू रोज़ा रखनि था पर बेध्यानीअ में बि ख़बर नथी पवे रोज़ो क़ज़ा थी थो वञे हाणे अगरि क़ज़ा थिए थो त उन जा वरी पोइ छा हुकुम आहे इन हवाले सां क़ुर में ऐं असांजे दीन में ऐं कहिड़ी कहिड़ी सूरत में क़ज़ा थिए थो बेसिकली अल्लाह रब्बुल इज़्ज़त ज़ुल जलाल वल इकराम पंहिंजे पाक कलाम क़ुरान मजीद में इरशाद फरमायो त रोज़ो जेको आहे उहो मुसाफ़िर ऐं मरीज़ ई क़ज़ा करे सघे थो बाक़ी अगरि को मुस्लमान चङो भलो आहे सिहतमंद बि आहे जंहिंखे अल्लाह ताला तौफ़ीक़ बि ॾिनी आहे रमज़ान मुबारक जो महीनो बि नसीबु थियो अथसि ऐं सिहतमंद बि आहे उन जे बावजूदि अगरि उहो रोज़ो नथो रखे त उन जे बारे में हदीस में वईद आयल आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त जेको माण्हू रमज़ान में पुॼे यानी जंहिंखे रमज़ान नसीबु थिए पोइ बि उहो माण्हू रोज़ो न रखे त उन जहिड़ो ॿियो को बदबख़्त थी नथो सघे छो त रमज़ान जो हिकिड़ो रोज़ो ऐं जेको माण्हू रमज़ान जो हिकिड़ो रोज़ो छॾे ॾिए उन खां बाद में भली पूरी ज़िंदगी रोज़ा रखंदो रहे पर रमज़ान जे हिकिड़े रोज़े जे बराबरि नथा थी सघनि त रोज़ो जेको आहे क़ज़ा कुझु सूरतुनि में थींदो आहे मसलन को माण्हू मुसाफ़िर आहे सफ़र करे थो त रोज़े में मना हुआ त उहो माण्हू रोज़े सां सफ़र न करे क़ुर में अल्फाज़ आहिनि त जेको माण्हू मुसाफ़िर आहे त पोइ फ़ाइदतुम मिन अयामिन आख़िर त पोइ उहो माण्हू ॿियनि ॾींहंनि जो ॻाणेटो आहे यानी जेको रोज़ो सफ़र में क़ज़ा थियो त उहो माण्हू वरी ॿियनि ॾींहंनि में रखी सघे थो पोइ उन जे मथां कफ़ारो लाज़िम न थींदो सिर्फ़ु उहो रोज़ो ई जेको क़ज़ा थी वियो उहो रोज़ो ई रखी सघे थो या वरी को अहिड़ो मरीज़ आहे मसलन कंहिं माण्हूअ रोज़ो रखियो आहे पोइ हुनखे अहिड़ो को मर्ज़ लाइक़ु थी पियो पोइ कंहिं शरीफ़ डॉक्टर जेको दीन सां वाबस्तगी रखण वारो हुजे ऐं दीन इस्लाम ते हलण वारो हुजे ऐं उहो सम्झे थो त हिन माण्हूअ जी जान जेकी आहे जेकॾहिं रोज़ो माण्हू नथो टोड़े नथो भञे त इन जी जान ख़तरे में आहे जान ख़तरे में अची वेंदी एमरजेंसीअ जी सूरत जी एमरजेंसी जी सूरत आहे त पोइ उन हिसाब सां अगरि उहो माण्हू रोज़ो टोड़े रोज़ो भञे त वरी उहो ॿिए रोज़े जो ॻाणेटो थींदो यानी उहो रोज़ो क़ज़ा करे रखंदो उन जे मथां कफ़ारो वग़ैरह कोन ईंदो सिर्फ़ु उहो रोज़ो क़ज़ा करे रखी सघे थो सही बहितरीन ज़बरदस्त ॾाढो सुठे तरीक़े सां तव्हां ॾिनो ऐं मां सम्झंदी आहियां त इहे बि अलाह साईं जूं नेमतूं आहिनि
अलामा साहब तव्हां ॾिसी रहंदा हूंदव त कीअं इंसान जेको आहे शुकुर करणु विसारे थो सघे। केॾा मां सम्झंदी आहियां त असांखे मौक़ा थो ॾिए अलाह साईं त भला रोज़ो रखो, ऐं अगरि इमरजेंसी आहे ऐं नथो रखे त उनजो कफ़ारो बि आहे, उनखे क़ज़ा बि करे थो सघे। त एॾो मां सम्झंदी आहियां त प्यार मोहबत ऐं एॾो असांजे दीन में जेको आहे न, एॾो मां सम्झंदी आहियां त माना सख़्ती ऐं माण्हू ॾाढो ग़लति तरीक़े सां पंहिंजे दीन खे बि रिप्रेज़ेंट कंदा आहिनि। ऐं असांजे ॿारनि खे ख़ासि तौर ते जेके वालदेन सम्झाईंदा आहिनि त भाउ हीअं न कंदव त सख़्तु गुनाह आहे, ऐं नंढड़ा नंढड़ा गुनाह कंदव त हिननि जी ॾाढी इख़्तिलाफ़ी आहे। त उहे जेको आहे अलाह साईं जी रहमत ऐं उनजे प्यार ऐं उनजी मोहबत खे ॼाणे न सघंदा आहिनि। उन्हनि जे अंदरि हिकिड़ो ख़ौफ़ अची वेंदो आहे त ख़ुदा रा पंहिंजे ॿारनि जे ज़हन में, उन्हनि जे दिलनि में अलाह साईंअ जे तरफ़ां ऐं असांजे दीन जी तरफ़ां ख़ौफ़ पैदा न कयो, प्यार पैदा कयो, छो त हीअ असांजो दीन प्यार करण वारो आहे, रहम करण वारो, रहमत जेका आहे उहा थी असां ते नाज़िल थिए अलाह साईं। ऐं जेॾो अलाह साईं असां माण्हुनि सां प्यार थो करे, ऐं मतिलबु उनजो त को मिसाल ई न आहे। माण्हू चवंदो आहे असां अॼु ॾींहं ताईं हिकु माउ जी ममता जो अंदाज़ो कोन लॻाए सघां आहियूं त हिकिड़ी माउ पंहिंजे औलाद खे केतिरो प्यार थी करे। उनजो केरु उनखे मापे न सघियो आहे, उन प्यार खे, उन मोहबत खे, उन जज़्बे खे। त तव्हां यकीन कयो ऐं अंदाज़ो रहणो पाण त 70 माण्हुनि जहिड़ो खां बि वधीक जंहिंजे लाइ चइजे थो त उनजो प्यार छा हूंदो, उनजी रहमत छा हूंदी। इन जी ख़ूबसूरत ॻाल्हि था। पर हींअर वक़्तु थियो आहे त थोरी नात ॿुधूं, नात पाक रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़िक्र कयो वञे, छो त उन ज़िक्र खां सवाइ ही महफ़िलूं अणपूरियूं आहिनि। ऐं नात जेका असां पढ़ंदासीं, ॿुधंदासीं, उहो असां वटि अलामा साहब आहिनि, उहे नात ॿुधाईंदा, मुजाहिद हुसैनी साहब। जी सर, तव्हां माइक आहे तव्हां वटि सर? जी बिस्मिल्लाह। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। वरंदो वठबो वेही करार गुंबद खदरा जे साए में, अल्लाह गुंबद खदरा जे साए में। वरंदो अहिड़ो वठबो वेही करार गुंबद खदरा जे साए में, गुंबद खदरा जे साए में। पल पल दिल के अजु याद पयो, पल पल अजु याद पयो हो प्यारे पिरियां जो पार, हो प्यारे पिरियां जो पार गुंबद खदरा जे साए में, गुंबद खदरा जे साए में। वठबो वेही करार, हो वठबो वेही करार गुंबद खदरा जे साए में। ए दिल काड़ा आण्या सोमा, ए दिल काड़ा आण्या सोमा, मिलंदो हो जो प्यार
वरंदो अहिड़ो वठबो वेही करार गुंबद खज़रा जे साए में गुंबद खज़रा जे साए में मुंहिंजी प्यारी दिल रोना एॾो मुंहिंजी प्यारी दिल रोना एॾो बण बि बागो बहार अला बण बि बागो बहार गुंबद खज़रा जे साए में वठबो वेही करार गुंबद खज़रा जे साए में मौला राज़ी थींदो खेड़ा ओ मौला राज़ी थींदो खेड़ा हो रहबो सारी जमात अल्लाह रहबो सारी जमात गुंबद खज़रा जे साए में वरंदो अहिड़ो वरंदो अहिड़ो वठबो वेही करार गुंबद खज़रा जे साए में अल्लाह गुंबद खज़रा जे साए में गुंबद खज़रा जे साए में सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह वरंदो अहिड़ो वाह वठबो वेही करार गुंबद क़दरा जे साए में वाह ज़बरदस्त कलाम। पर नाज़रीन वक़्तु थियो आहे साईअ जो नंढड़ी साई वठूं था साई खां पोइ वरी हाज़िर थींदासीं छो त ही जेके असांजूं महफ़िलूं आहिनि ही जेके ॻाल्हियूं आहिनि इहे एॾियूं त ज़रूरी एॾियूं त क़ीमती आहिनि ऐं इहो ज़िक्र जेको आहे न इन जो जेॾो मां सम्झंदी आहियां विर्द कजे इहो बि हिकु सवाबु आहे इहो बि ॼण त हिकिड़ी कॉन्ट्रीब्यूशन आहे पंहिंजे दिलि खे पंहिंजे पाण खे पाक रखण जो हिकिड़ो तरीक़ो आहे। नाज़रीन इन ई हवाले सां ज़िक्र जारी रहंदा नातूं ऐं पाक रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़िक्र जारी रहंदो। पर वक़्तु थियो आहे साहीअ जो साही वठूं था साई खां पोइ वरी हाज़िर थींदासीं असां सां गॾु हुजिजो महबतूं असांजे लाइ क़ाइमु रखिजो हीअ महफ़िल जारी आहे मिलूं था साई खां पोइ ॾिसंदा रहो सलाम रमज़ान। वेलकम बैक नाज़रीन सलाम रमज़ान में वरी तव्हांखे वेलकम कयूं था ऐं बहितरीनु ॻाल्हि ॿोल जारी आहे जेके महफ़िलूं असां सजायूं आहिनि से हिन भलारे महीने जी शान आहिनि ऐं रौनकूं इन करे ई आहिनि हे जेको महीनो आहे हिन जी फज़ीलत तमामु घणी आहे ऐं इन जे लाइ इन ते वधीक डिटेल में ॻाल्हाइण जे लाइ असां वटि उलमा कराम मौजूदु आहिनि। अॼु बि अलामा साहिब जेके असां सां मौजूदु आहिनि उन्हनि सां पुछंदासीं वधीक अहिड़ा सवाल जेके असांजी ॼाण में असांजी इंफॉर्मेशन में इज़ाफ़ो करे इस्लाम ऐं दीन जी हिस्ट्रीअ जे हवाले सां। सर मां तव्हां खां पुछंदसि अलामा साहिबु ॿुधायो त जीअं थोरो हिस्ट्री हूंदी आहे न माण्हूअ खे थोरो मां चाहियां थी त तव्हां हिस्ट्रीअ ते थोरो गौर कयो ऐं उन ते थोरी रोशनी विझो असांखे ॿुधायो त रोज़ो कहिड़ी हिजरीअ में फ़र्ज़ु थियो इंसान ते ऐं इन जो सबूत किथां मिलियो भला? जी रोज़ो सन 2 हिजरी शहबानुल मुअज़्ज़म जे महीने में अल्लाह रब्बुल इज़्ज़त ज़ुल जलाल वल इकराम मदीने वारे मीर जी उम्मत खे तोहफ़ो ॾिनो ऐं रोज़ो जेको आहे हिन उम्मत जे लाइ अल्लाह ऐं बाने जे विच में हिकिड़ो राज़ आहे। रब करीम क़ुरान मजीद फ़ुरक़ान हमीद में इरशाद फ़रमायो या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिब अलैकुमुस्सियामु कमा कुतिब अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। अल्लाह रब्बुल इज़्ज़त ज़ुल जलाल वल इकराम इरशाद फ़रमायो त ए ईमान वारो तव्हांजे मथां रोज़ा
ईअं फ़र्ज़ु कया विया आहिनि जीअं तव्हां खां अॻियुनि उम्मतुनि जे मथां फ़र्ज़ु कया विया हुया। ऐं रोज़ो जेको बितरतीब याने 30 रोज़ा जेके फ़र्ज़ु थिया उहे हिन क़ुर जी नस आयत मां साबित आहिनि त हिकिड़ी जॻह ते अलाह तबारक व ताला 30 रोज़ा मुस्लमाननि जे मथां फ़र्ज़ु फ़रमाया। उन खां पहिरीं सिर्फ़ु 10 मुहर्रमुल हराम जो रोज़ो फ़र्ज़ु हुयो जंहिंखे मनसूख़ कयो वियो। उन खां बाद में वरी जेको आहे हर महीने जी 15, 16 ऐं 17 तारीख़ यानी 3 ॾींहं हर महीने जे विच वारा रोज़ा फ़र्ज़ु कया विया। उन खां बाद में आहिस्ते आहिस्ते जाने बेतरतीब जीअं कंहिं माण्हूअ खे आदत विझबी आहे कंहिं शइ जी, छो त हिकु जाइ ते जीअं शुरू में पहिरियां शराब जेको आहे सो हराम न थियो हुयो, अलाह ताला उन शराब खे पहिरियां गलीज़ करार ॾिनो। उन खां बाद में आहिस्ते आहिस्ते जॾहिं उनखे हराम करार ॾिनो वियो त इनखे बितरतीब यानी तरतीब सां हिक ई टाइम ते उनखे बंदि न कयो वियो हुयो, अचानक न थियो हुयो। त अहिड़ी तरह सां रोज़ा जेके आहे पहिरियां 10 मुहर्रमुल हराम जो रोज़ो फ़र्ज़ु हुयो। उन खां बाद में उन रोज़े खे मनसूख़ करे वरी पियो 15, 16 ऐं 17 जा रोज़ा फ़र्ज़ु कया विया। उन खां बाद में जॾहिं सन 2 हिजरी आई त हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे अलाह ताला क़ुर में इरशाद फ़रमायो त ए मुंहिंजा महबूब तुंहिंजी उम्मत वारनि खे तूं ॿुधाए त तव्हांजे मथां रोज़ा ईअं फ़र्ज़ु कया विया आहिनि जीअं तव्हां खां पहिरीं उम्मतुनि जे मथां फ़र्ज़ु कया विया हुया। अलाह ताला जो केॾो प्यारो कलाम असां बाननि सां, केॾो कुर्ब भरियो अंदाज़ आहे जो रब थो फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनू, ए ईमान वारो, जेकॾहिं तव्हां मोमिन आहियो, जेकॾहिं तव्हां कलमो पढ़ियो आहे, जेकॾहिं तव्हां इस्लाम आंदो आहे त मां रब तव्हां सां मुखातिबु आहियां, मां अलाह तव्हां सां कलाम करणु थो चाहियां त तव्हांजे मथां रोज़ा फ़र्ज़ु कया विया आहिनि। सिर्फ़ु तव्हांजे मथां न पर तव्हां खां पहिरियां जेके उम्मतूं आयूं, तव्हां खां पहिरियां जेके नबी थी गुज़रिया, जिन जूं उम्मतूं हुयूं उन्हनि जे मथां बि रोज़ा फ़र्ज़ु कया विया हुया। छाजे करे? लअल्लकुम तत्तकून, तव्हां परहेज़गार थियो। रोज़े सां इंसान जी दिलि पाक थींदी आहे, इंसान जो दिमाग़ पाक थींदो आहे, इंसान अखियुनि खे बुरी नज़र खां बचाए सघंदो आहे। जहिड़ी तरह रोज़ो सिर्फ़ु बुख ऐं उञ जो नालो न आहे, सिर्फ़ु माण्हू पंहिंजो पाण खे बुखियो रखे या उञो रखे, इन शइ जो रोज़ो न आहे। जहिड़ी तरह बुख ऐं उञ सां माण्हू पंहिंजो पाण खे पचाए थो, तीअं पराई गिला खां, पराई गीबत खां, पराई चुगलखोरीअ खां ऐं बदनिगाहीअ खां ऐं ग़रीबनि जा जेके आहिनि हक़ फ़बाइण खां ऐं मज़लूम जे मथां ज़ुल्म करण खां बि माण्हू पाण खे बचाए। जहिड़ी तरह माण्हू पाण खे नफ़्सानी ख़्वाहिश ख़ातिर मानीअ खां बुखियो रखे थो, पाणीअ खां बुखियो रखे थो, अहिड़ी तरह अखियुनि जो बि रोज़ो आहे। अखियुनि जो रोज़ो इहो आहे जो माण्हू बदनिगाहीअ खां पंहिंजी नज़रुनि खे बचाए। ऐं ज़िबान जो रोज़ो इहो आहे जो ज़िबान सां गंदो कलाम न करे, ज़िबान सां कूड़ न ॻाल्हाए, ज़िबान सां कंहिंजी गिला न करे, ज़िबान सां कंहिंजी गीबत न करे, ज़िबान सां कंहिंजी चुगली न हणे। ऐं जहिड़ी तरह ज़िबान जो रोज़ो आहे अहिड़ी तरह वरी कननि जो बि रोज़ो आहे। माण्हू पराई गिला न ॿुधे, माण्हू कंहिंजी गीबत न ॿुधे। गिला करणु ऐं गिला ॿुधणु ॿई बराबरि आहिनि। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त अल गीबतु अशद्दु मिन ज़िना, गिला जेकी आहे उहा ज़िना खां बि बुरो फेल आहे। त जीअं माण्हू मानी ऐं पाणीअ खां पाण खे बुखियो रखे थो, तीअं पंहिंजी अखियुनि खे बि ईअं बंदि रखे जीअं माण्हू पंहिंजो पाण खे मानी ऐं पाणी खाइण खां बंदि रखियो आहे। पंहिंजी ज़िबान खे बि ईअं बंदि रखे, पंहिंजे कननि खे बि ईअं बंदि रखे। अगरि को माण्हू बिलफ़र्ज़ को बुरो माण्हू साम्हूं अची थो वञे, मसलन को माण्हू रोज़ेदार आहे, उनखे को मज़ाक मस्तीअ वारो माण्हू लॻी थो वञे या हिकिड़ो जाहिल क़िस्म जो माण्हू मिली थो वञे जेको हरू भरू हुनजी ॻिचीअ में थो पए, त पोइ उन सां माण्हू कीअं दरपेश अचे जो जेकॾहिं हू अॻियों हुनखे गार ॾे त रोज़ेदार हुनखे जवाबु न ॾे, जेकॾहिं रोज़ेदार बि हुनखे जवाबु ॾे त पोइ फ़र्क़ु ई न रहियो। जाहिल में ऐं पढ़ियल लिखियल माण्हूअ में फ़र्क़ु ई न रहियो। त अहिड़े हिसाब सां जेकॾहिं अॻियों माण्हू गार थो ॾे त रोज़ेदार चवे तूं मूंसां न ॻाल्हाए, मां रोज़ेदार आहियां, उनखे गार जो जवाबु गार सां न ॾिबो। बहरहाल जेकॾहिं हू गार ॾे थो, तव्हां वरी उनखे जवाबु नथा ॾियो त तव्हां ईअं सम्झो हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे ख़िदमत में हिकिड़ो साहिबी आयो, अर्ज़ु कयईं या रसूल अल्लाह, फ़लाणो माण्हू आहे जेको मूंखे घटि वधि थो ॻाल्हाए, पाण फरमाईं त तूं हुनखे जवाबु न ॾे। वरी आयो, अर्ज़ु कयईं या रसूल अल्लाह, फ़लाणो माण्हू आहे जेको मूंखे हरू भरू तंग थो करे, पाण फरमायूं जेकॾहिं तूं सबुरु करे रहियो आहीं न, जेको इहो तुंहिंजो सबुरु आहे
तूं इहो ईअं सम्झ त ॼण हुन जे मुंहं में वारीअ जा बुक भरे उछलाए रहियो आहीं जो हू गंदे कलाम खां बाज़ नथो अचे, गंदे कलाम खां वापसि नथो अचे ऐं तूं हुन सां नेकी करण खां वापसि नथो अचीं। त इन खां वधीक ॿी का भली ॻाल्हि थी नथी सघे। जहिड़ी तरह बुख जो रोज़ो आहे, मूं अर्ज़ु कयो त अलाह ताला क़ुर में बि फरमायो लअल्लकुम तत्तकून, तव्हां परहेज़गार थियो। रोज़े जो मक़सदु ई इहो आहे, रोज़े जो मक़सदु ई अलाह ताला इहो बयानु फरमायो त माण्हू परहेज़गार थिए। यानी 11 महीना जेको माण्हू ख़ताऊं करे थो, बुरायूं करे थो, गंदायूं करे थो, उन्हनि खे बुज़ुर्गनि हिन रमज़ानुल मुबारक जे महीने खे तव्हांखे ख़बर आहे त याकूब अलैहिस्सलाम जे 12 पुटनि सां तशबीह ॾिनी आहे। जीअं हज़रत याकूब अलैहिस्सलाम जा 12 पुट हुया, तन में सभिनी में सुहिणो हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम हुयो। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे अलाह ताला एॾो हसीन बणायो हुयो, एॾो महजबीन बणायो हुयो जो ॾिसण वारो संदन खे ॾिसी न सघंदो हुयो। जेकॾहिं को ॾिसंदो हुयो त उन्हनि जी अखियुनि में शुआ लॻंदा हुया हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जा, जो ॾिसण वारो संदन खे ॾिसी न सघंदो हुयो। त बुज़ुर्गनि फरमायो त रमज़ान बि ॿियनि महीननि में ईअं आहे जीअं हज़रत याकूब अलैहिस्सलाम जे 11 पुटनि में 12 हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम। ज़बरदस्त, बेहतरीन, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ॾाढी हज़रत याकूब अलैहिस्सलाम जा जेके 11 पुट हुया उन्हनि खां ख़ता थी वई हुई, उन्हनि खां हिकिड़ी लग़्ज़िश थी वई हुई त अल्लाह ताला हज़रत यूसुफ नबी अलैहिस्सलाम जे सदके उन्हनि 11 पुटनि खे बख़्शे माफ़ करे छॾियो। सुभान अल्लाह, बेहतरीन। इन ॻाल्हि ते मां सम्झंदी आहियां अलामा साहब अॻिते असां तव्हां इन ते कंटिन्यू कंदासीं, पर हीअं नाते रसूल अल्लाह जो टाइम आहे ऐं बहितरीन ॻाल्हियूं पे हलनि पियूं। हींअर नाते रसूल अल्लाह पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ॿुधूं था नात ऐं बिस्मिल्लाह जी मनाल ऐं जी शुरू कयो। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। जब भी मेरी हो संगे दर्द तुम्हारा या रसूल अल्लाह, जब भी मेरी हो संगे दर्द तुम्हारा यही है एक जीने का सहारा या रसूल अल्लाह, यही है एक जीने का सहारा या रसूल अल्लाह। ज़माना रूठ जाए, छूट जाए, कुछ नहीं परवाह। ज़माना रूठ जाए, छूट जाए, कुछ नहीं परवाह। न छूटे हाथ से दामन तुम्हारा या रसूल अल्लाह, न छूटे हाथ से दामन तुम्हारा या रसूल अल्लाह। दिखा दो अपना चेहरा
नजारा या रसूल अल्लाह खुदा के नूर का कर लूं नजारा या रसूल अल्लाह जबी में दी हो संगे दर तुम्हारा या रसूल अल्लाह यही है एक जीने का सहारा या रसूल अल्लाह। सुभान अल्लाह सुभान अल्लाह बहितरीन। नाज़रीन वक़्तु थियो आहे ब्रेक जो, साही वठूं था, साही खां पोइ वरी वापसि ईंदासीं, हाज़िर थींदासीं तव्हांजी ख़िदमत में। ॾिसंदा रहो सलाम रमज़ान। वेलकम बैक नाज़रीन। ब्रेक खां पोइ हाज़िर आहियूं। सलाम रमज़ान जी महफ़िल जमी चुकी आहे, रचिजे थी पई ऐं रोशन जेके ख़्यालात आहिनि उहे असां तव्हां खां डिस्कस था कयूं। इस्लाम ते ॻाल्हि थी थिए, हिस्ट्रीअ ते ॻाल्हि थी थिए, दीन जूं ॻाल्हियूं था कयूं ऐं इन ज़िक्र रब पाक जो ज़िक्र ऐं उन जे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़िक्र थो हले पियो। सो ही जेके महफ़िलूं आहिनि ख़ुशि नसीबनि खे नसीब थींदियूं आहिनि ऐं असां ख़ुशकिस्मत आहियूं, उन्हनि मां हिकु आहियूं जो असांजे नसीब में ही आयो आहे रमज़ान ऐं हिन ज़िक्र करण जो असांखे मौक़ो मिलियो आहे। सो अलाह पाक जा लख अहसान। ऐं जीअं त अलामा साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि, उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं छो त असांजी कोशिशि आहे त जेॾो थी सघे असांखे ॼाण मिले इस्लाम ऐं दीन जी। त सर तव्हां सां असां सवाल कंदासीं। हाणे मुंहिंजे ख़्याल में जीअं हिस्ट्रीअ ते असां ॻाल्हायोसीं, रोज़े जे हवाले सां ॻाल्हायोसीं, त अक्सर माण्हुनि खे इहा बि ख़बर न आहे त फिदिया छा आहे। तव्हां प्लीज़ इन हवाले सां इन टॉपिक ते थोरी पंहिंजी रोशनी विझो। जी मां पहिरियां अर्ज़ु करे रहियुसि, तव्हां चयो त उन ॻाल्हि खे कंटिन्यू रखंदासीं जेका हज़रत याक़ूब अलैहिस्सलाम जे 12 फ़र्ज़ंदनि जो मां मिसाल ॾिनो त रमज़ान मुबारक खे बुज़ुर्गनि इन सां तशबीह ॾिनी आहे त जीअं हुननि 11 फ़र्ज़ंदनि जूं अलाह ताला जेका ख़ता थी हुई उहा हज़रत यूसुफ़ अलैहिस्सलाम जे सदके बख़्शे माफ़ फरमाए छॾी हुई। अहिड़ी तरह सां जेके 11 महीननि में अलाह जे बाननि खां ख़ताऊं थी वञनि थियूं, जेके गुनाह सरसद थी वञनि था, अलाह ताला हिन भलारे महीने जे सदके, हिन बाबरकत महीने जे सदके अलाह ताला उन्हनि बाननि जूं ख़ताऊं बख़्शे माफ़ करे छॾींदो आहे। ऐं ॿियो तव्हां फरमायो त फिदियो छाखे चइबो आहे। फिदियो दीन इस्लाम में अलाह ताला मुस्लमाननि जे लाइ हिकिड़ी आसानी फरमाई आहे। फिदियो उहो माण्हू ॾींदो आहे, मसलन को माण्हू कमज़ोर आहे, ज़ईफ़ आहे, पोढ़ो आहे, जेको रोज़ ब रोज़ कमज़ोर थी रहियो आहे ऐं उन में रोज़े रखण जी सघ न आहे, सलाहियत न आहे, उन में सपन आहे त उहो रोज़ो रखी सघे। जेकॾहिं रोज़ो रखे थो त हुनजी जान खे ख़तरो आहे ऐं ॾींहं ब ॾींहुं कमज़ोर थींदो वञे थो, त उन जे लाइ अलाह तबारक व ताला दीन इस्लाम में हिकिड़ो उन लाइ इहो सुनहरी मौक़ो रखायो आहे त जेकॾहिं रोज़ो नथो रखी सघे, रोज़े रखण जी सप न अथसि, रोज़े रखण जी सलाहियत न अथसि, त पोइ उहो माण्हू फिदियो ॾे ऐं उन जो मिक़दार इहो आहे जो हिकु रोज़े जे बदिले उहो हिकु मिसकीन खे रोज़ानो 2 वेला मानी ड्रव करे खाराईंदो हिकिड़े रोज़े जे बदिले। पोइ जेकॾहिं उहो बेतरतीब याने रोज़ानो हिकिड़े रोज़े जी मानी कंहिं मिसकीन खे खाराईंदो रहे त ईअं बि बहितर आहे। ऐं जेकॾहिं आख़िर में याने 30 रोज़ा पूरा थी वञनि पोइ उन्हनि जो ॻाणेटो करे उन जी रक़म अदा करे त बि ईअं बि बहितर आहे। इहो अलाह ताला असां मुस्लमाननि जे लाइ आसानी फरमाई आहे, छो त जेकॾहिं माण्हू इहो फिदियो न ॾे ऐं इहो फिदिये वारो निज़ाम अलाह ताला न रखे हा त कई जानियूं ख़तरे में अची वञनि हा। या केॾो रहीम आहे, केॾो जेको प्यार ऐं मोहबत आहे अलाह साईं, कहिड़े तरीक़े सां पंहिंजनि माण्हुनि खे केतिरो केतिरो ॾिठो वञे त उन्हनि जी आसानीअ जे लाइ छा छा उन्हनि नेमतूं जेके आहिनि असांखे ॾिनियूं आहिनि, केॾो ख़्यालु कयो। जी बिल्कुलु, अलाह ताला असांजे मथां इहो वॾो एहसान फरमायो आहे जो अलाह ताला इहो फिदियो मुक़ररु करे ऐं इंसाननि खे गुनाहनि खां बचाइणु। ॾिसो तव्हां जेकॾहिं को माण्हू कमज़ोर हुजे ऐं उहो रोज़ो न रखे ऐं उनजे लाइ फिदिये वारो रस्तो बि न हुजे त जेकॾहिं उहो रोज़ो छॾे त उहो गुनाहगार थींदो।
पर अल्लाह तबारक व ताला फ़िदियो मुक़ररु फ़रमाए ऐं इन गुनाह खां असां मुस्लमाननि खे बचायो ऐं आहे। फिदियो वरी जेके ॾियनि था ज़ाहिर आहे इन में हिकिड़ी रक़म आहे, फाइनेंशियली उहो माण्हू जॾहिं स्टेबल आहे त पोइ ॾेई सघे थो, पर अगरि उन वटि पैसा न आहिनि, उहो इन क़ाबिल बि न आहे, उहो फाइनेंशियली एॾो स्टेबल न आहे, त पोइ उहो माण्हू छा करे? जेकॾहिं उहो माण्हू फ़िदियो नथो ॾेई सघे त पोइ उन जे लाइ दीन इस्लाम जेकी आहे, क़ुर में अलाह ताला फ़रमाए ला इक्राह फ़िद्दीन, दीन में मजबूरी न आहे, छो त फ़िदियो उहो माण्हू ॾींदो जेको साहिब निसाब हुजे, जंहिं वटि हैसियत हुजे। बिलफर्ज़ अगरि कंहिं माण्हू वटि पाण वटि वीचारे लाइ खाइण लाइ का शइ न आहे, पाण मिसकीन आहे, ग़रीब आहे ऐं रोज़े रखण जी बि सलाहियत न अथसि, त पोइ उहो ॿियनि खे फ़िदियो किथां ॾेई सघंदो? जेको पंहिंजी जान खे ई नथो पाले सघे त उहो ॿियनि वटि कीअं पहुचाए सघंदो? त इहा हैसियत वारे माण्हूअ जे मथां ज़िमेदारी लॻाई वई आहे त जंहिं वटि माल आहे जेको ॿियनि खे खाराए सघे थो ऐं पंहिंजी जान में कमज़ोरी अथसि ऐं उनजो जेको एवज़ो आहे उहो फ़िदिये जे ज़रिए अदा करे त अलाह ताला इहो हुनजे लाइ मुक़ररु। बिल्कुलु बिल्कुलु, ॾाढो तव्हां सुठे तरीक़े सां ॿुधायो। हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि जिन मां मुख़्तसिर चाहींदसि तव्हां जल्दी में जवाबु ॾियो त मतिलबु अगरि असां वटि वरी इहो जेको खाइण जो इफ़्तारियूं कराइण जो माण्हू चवनि था त सवाबु आहे, ॾाढो आहे, पर उन्हनि शयुनि खे माण्हू एॾो त पंहिंजे पाण ते मुसलत करे छॾियो आहे त के अगरि न बि था करे सघनि न त उहे कर्ज़ो वठी बि इफ़्तारी था कराइनि। हाणे माना इन शइ जो छा हुकुम आहे इन बारे में? ॾिसो त इफ़्तारी मौलाए काइनात शेर ख़ुदा असदुल्लाहिल गालिब हज़रत सैयदना अली इब्न अबी तालिब रज़ियल्लाहु ताला अन्हु, मौलाए काइनात जी ज़िंदगी जे तरफ़ तव्हां नज़र विझो त हज़रत मौला अली जेको आहे सो हिकिड़ी खजूर ते बि रोज़ो इफ़्तार कयो आहे, पाणीअ जी लप ते बि रोज़ो इफ़्तार कयो आहे। पर अॼुकल्ह जेको असांजे मुआशिरे में असर हाज़िर में ॾिठो वञे त वॾियूं वॾियूं महफ़िलूं सजाए करे ऐं जीअं तव्हां चयो त कर्ज़ा खणी बि माण्हू इफ़्तार पार्टियूं कनि था त जीअं असांजो नालो थिए, असांजो नालो रोशन थिए, असां नाले वारा थियूं। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त जेको बि अमल हूंदो आहे उहो अलाह जी रज़ा जे ख़ातिर हूंदो आहे। जंहिं अमल में अलाह जी रज़ा न हुजे, अलाह जी रज़ा जी नीयत न हुजे, छो त अमलनि जो दारो मदार नीयत जे मथां आहे। इन्नमल अमाल बिन्नियात, मिशकात शरीफ़ में हदीस आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, बुखारी शरीफ़ जी पहिरीं हदीस आहे त इन्नमल अमाल बिन्नियात, यानी अमलनि जो दारो मदार जेको आहे उहो नीयतनि जे मथां आहे। जेकॾहिं माण्हुनि खे ख़ुशि करण जी नीयत आहे उन बाने जी त माण्हू ख़ुशि थियनि, माण्हू वाह वाह कनि त यार हिन वाक़ई असांखे इफ़्तार पार्टी करे हेॾा ख़र्च करे असांखे रोज़ो खोलायो, माण्हुनि जी वाह वाह चाहे थो, त पोइ जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त उहो माण्हू अलाह जी बारगाह में ईंदो त अलाह ताला फरमाईंदुसि त तुंहिंजे दफ़्तर में इन अमल जो को बि अजुर न आहे, छो त जिन लाइ तूं अमल कयो हाणे इहो वञी तूं उन्हनि खां अमल वठि। यानी जेकॾहिं अलाह जी रज़ा जे ख़ातिर को बि अमल न आहे त उनजो एवज़ो अलाह उनखे न ॾींदो। जेकॾहिं मच्छर जी मथे जेतिरो अलाह ताला जी बारगाह में अमल करे उन में नीयत अलाह जी रज़ा वारी हुजे त अलाह ताला उन बाने जो उहो बि अमल ज़ाया न कंदो, उनजो अजर ज़रूर अता फरमाईंदो। बेहतरीन ॻाल्हि, ॾाढो सुठे तरीक़े सां ॿुधायो ऐं तफ़सीली जवाबु ॾिनो। ऐं हींअर नाते रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वक़्तु थियो आहे, नात ॿुधूं था। असां सां गॾु असांखे जॉइन कयो आहे मौलाना क़ादरी शफ़ीक़ अहमद हुसैनी साहब आहिनि। ऐं अस्सलाम वालेकुम, तव्हांजी नात ॿुधंदासीं, तव्हां नात पाक रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम प्लीज़ बिस्मिल्लाह कयो। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। ओ मुझा मिठड़ा मदीने जा साईं शल नज़र करम फरमाई, ओ मुझे हाल खबाक फवाही, सारे हाल खबाक फवाही। मुझा सोहना मदीने जा साईं शल नज़र करम फरमाई, ओ मुझे हाल खबाक फवाही, सारे हाल खबाक फवाही। ओ ढक्यो ए मुझा सब दिल बन आया ए बन मजे आऊं बरियल, ढक्यो ए मुझा सब दिल बन आया ए बन मजे आऊं बरियल।
तो सिवा ॿियो केरु वसूणल तो सिवा ॿियो केरु वसूणल तो सिवा ॿियो केरु वसूणल पंहिंजी चादर मंझ झलकाई शल नज़र करम फरमाई मुझे हाल वाकिफ़ आहीं सारे हाल वाकिफ़ आहीं मुझा मिठड़ा मदीने जा साईं न ॿियो घुरे जय जानिब तोरी तुंहिंजी दरज खपे थी फ़क़ीरी न ॿियो घुरे जय जानिब तोरी तुंहिंजी दरज खपे थी फ़क़ीरी न दुनिया जी तलब अमीरी न दुनिया जी तलब अमीरी न दुनिया जी तलब अमीरी करनो कर दरजो रहाई शल नज़र करम फरमाई मुझे हाल वाकिफ़ आहीं सारे हाल वाकिफ़ आहीं मुझा मिठड़ा मदीने जा साईं पंहिंजी चाउठ पाक चुमायो मिसकीन एॾो न सतायो पंहिंजी चाउठ पाक चुमायो मिसकीन एॾो न सतायो साईं ऐज़ मुंहिंजो हीअं घायो सर कुतंब साण घुरायो सर कुतंब साण घुरायो पंहिंजे क़दमनि मंझ जे रहाई शल नज़र करम फरमाई मुझे हाल खां वाकिफ़ आहीं सारे हाल खां वाकिफ़ आहीं मुझा मिठड़ा मदीने जा साईं ई तन हुसैनी अकंतर न है अमल मुझो को बेहतर ई तन हुसैनी अकंतर न है अमल मुझो को बेहतर हुजे आखिरी दम जॾहिं दिलबर हुजे आखिरी दम जॾहिं दिलबर हुजे आखिरी दम जॾहिं दिलबर पंहिंजो कलमो पाक पढ़ाई शल नज़र करम फरमाई मुझे हाल खां वाकिफ़ आहीं सुभान अल्लाह मुझे हाल खां वाकिफ़ आहीं सुहिणा मदीने जा साईं नाज़रीन वक़्तु थियो आहे साईअ जो साई वठूं था साई खां पोइ वरी हाज़िर थींदासीं तव्हांजी ख़िदमत में ॾिसंदा रहो सलाम रमज़ान भलीकार सलाम रमज़ान नाज़रीन ॿीहर तव्हांजी ख़िदमत में पेश आहियूं ऐं बहितरीन ॻाल्हियूं बहितरीन कचहरी जारी आहे दीन जे हवाले सां इस्लाम जे हवाले सां रमज़ान जे हवाले सां छो त भलारो महीनो आहे माहे रमज़ान ऐं इन रमज़ान में असां जेॾो थी सघे त विर्द कयूं ज़िक्र कयूं दीन खे सम्झूं दीन जूं ॻाल्हियूं कयूं छो त इन सां ई असांजे जेके आहिनि जन्नत जा दरवाज़ा ऐं रस्तो आसान थींदो ऐं जन्नत जा दरवाज़ा खुलंदा ऐं कारी साहिब असां सां गॾु मौजूदु आहिनि कारी साहिब सां सवाल करणु चाहींदमि कारी साहिब तव्हां इहो ॿुधायो त रोज़े जी हालत में जॾहिं माण्हू वज़ू थो करे त अक्सर वज़ूअ में नक में कन में या वात में पाणी हलियो थो वञे त पोइ छा उहो रोज़ो भॼी थो पवे या इन हवाले सां पोइ छा आहे भला इस्लाम में इन जे मुताबिक़ छा हुकुम आहे जी असल में अगरि को रोज़ेदार वज़ू करे थो त उनखे ख़ासि ख़्यालु रखणु घुरिजे त जेकॾहिं नक खे पाणी ॾिए त घणे एहतियात सां तमामु एहतियात करे नक खे पाणी ॾिए जीअं पाणी किरास न करे वञे अंदरि हलक ताईं न पहुचे जेकॾहिं वात में पाणी ॾिए त बि घणो एहतियात करे त जीअं पाणी हेठि न लहे ऐं पाणीअ खे वात में घणो झले बि न बीहे छो त इहो पाणी घणो झले बीहणु घणा वरी माण्हू जेके आहिनि सो पाणी वात में विझी घड़ी खनि झले बीहंदा आहिनि त उहो झले बीहणु इहो रोज़े में मकरूह आहे पर जेकॾहिं वज़ूअ दौरान अगरि पाणी नक में हलियो थो वञे पाणी ज़्यादा थी करे नक में हलियो वियो ऐं हलक ताईं वञी पहुतो ऐं पाणी एॾे हलक ताईं पहुची वियो त इन जे करण सां रोज़ो टुटी पवंदो जेकॾहिं उनखे रोज़ो उन महिल यादि आहे त
त रोज़ो मूंखे आहे ऐं पाणी नक जे अंदरि हलियो वियो आहे या वात जे अंदरि हलियो वियो आहे त उन माण्हूअ जो रोज़ो टुटी पवंदो, भॼी पवंदो। हा बिलफर्ज़ अगरि रोज़ो यादि न अथसि, ईअं वुज़ू करे रहियो आहे, जीअं मसलन माण्हू उथियो निमाज़ जे लाइ, वुज़ू कयाईं, बेख़यालीअ में थी वियो, डायरेक्ट वुज़ूअ ते आयो, वुज़ू कयाईं, नक में पाणी हलियो वियो या वात में हलियो वियो, जेकॾहिं बेख़बरीअ में पाणी नक ऐं वात में हलियो वियो त उन करण सां वुज़ू न भॼंदो, छो त बेख़बरीअ में अगरि माण्हू खाई पी वञे त उनजो माण्हूअ जो बि रोज़ो न आहे भॼंदो। ऐं आम तौर ते हींअर मसइलो हली रहियो आहे, घणो इहो मसइलो ज़ोर शोर सां हले पियो त अगरि को माण्हू कंहिं रोज़ेदार खे ॾिसे का शइ खाई पी रहियो आहे त पोइ माण्हू परेशान थी वेंदो त हाणे मां हिनखे मना कयां या न कयां। त पोइ इन जो हिकिड़ो आसान तरीन जवाबु आहे त जेकॾहिं उहो माण्हू अॻिलो ॾुबरो आहे, कमज़ोर आहे, जेको माण्हू रोज़ेदार आहे उहो खाई पी रहियो आहे त उनखे थोरी देरि छॾे त जीअं उहो पंहिंजी ज़रूरत मुताबिक़ खाई सघे। पर अगरि जेकॾहिं हू नौजवान आहे, ताक़त वारो आहे, अगरि उनखे मना नथो करे त जेको माण्हू मना न करण वारो आहे त उनजो पंहिंजो रोज़ो ख़तमु थी वेंदो, उनजो पंहिंजो रोज़ो टुटी पवंदो आहे ऐं उनजो पंहिंजो रोज़ो मकरूह थी वेंदो आहे। त अहिड़ी तरह सां माण्हू जेकॾहिं कंहिं रोज़ेदार खे ॾिसे का शइ खाई पी रहियो आहे त उनखे मना करणु घुरिजे जेकॾहिं ताक़त वारो आहे। ठीकु आहे, ज़बरदस्त, बहितरीनु, ॾाढो सुठो तव्हां जवाबु ऐं हिनखे डिटेल में सम्झायो ऐं थैंक यू तव्हांजे लाइ। थोराइता आहियूं त तव्हां आया ऐं अॼु जे असांजे हिन महफ़िल में शामिलु थिया ऐं काफ़ी तव्हां ॼाण ॾिनी आहे, अलॻि अलॻि तरीक़नि सां हर सुवालनि जे जवाबु तव्हां डिटेल में ॾिनो आहे। थोराइता तव्हांजा ऐं जेको आहे तव्हांजा बि थोराइती आहियां त तव्हां आया ऐं बहितरीनु नात पाक रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां ॿुधाई। हींअर वक़्तु थियो आहे त नात ॿुधूं था, नात रसूलुल्लाह जो टाइम आहे ऐं जीअं त हीउ जेको सॼो असांजो प्रोग्राम आहे, हीअ जेका महफ़िल सजाई वई आहे उहा महफ़िल आहे तावन करशे जामे शीरे जी। करशे जामे शीरे जे पारां ही तावन हुयो ऐं जेको आहे इन्हनि जा बहितरीनु फ़ाइदा आहिनि, तमामु अणगिणत फ़ाइदा जेके मां सम्झंदी आहियां करशे जामे शीरीअ जा आहिनि त इन्हनि जा 100% ख़ालिस अर्कियात सां इहो तयारु कयो वियो आहे ऐं इफ़्तार जो मज़ो ऐं सहरीअ जो मज़ो अञा डबल थी वेंदो आहे करशे जामे शीरीअ जी मौजूदगीअ सां। संदल ऐं गुलाब जा 100% ख़ालिक अर्कियात सां तयारु शुदा करशे जामे शीरी उशनाज़ ऐं ख़सख़स जी ख़ूबियुनि सां इहो पेश कयो वियो आहे। हिन में 2 फ्लेवर्स आहिनि, हिकिड़ो त संदल ऐं गुलाब जो फ्लेवर, ॿियो वरी इलायची जो फ्लेवर। सो करशे जामे शीरी बहितरीनु मशरूब आहे ऐं रमज़ान में अफ़्तारिन जे दस्तरख़ान ते इन जी शमूलियत उन अफ़्तार खे 4 चंड लॻाए छॾींदी आहे ऐं मां सम्झंदी आहियां अहिड़ी का अफ़्तार, अहिड़ी का सहरी आहे कोन जेका करशे जामे शीरीअ खां सवाइ माण्हू करे। ऐं अगरि करशे जामे शीरी न हूंदो त कुझु अधूरोपन का कमी महसूसु थींदी आहे अफ़्तार में। त बहितरीनु इन जो जेको फ्लेवर आहे रूह खे रिफ्रेशिंग करण वारो, जिस्म माण्हू जॾहिं उनखे पीए थो त रिफ्रेश थी थो वञे ऐं इन जे हिकु ढुक सां ई थधिकार पइजी थो वञे त उहो ॾाढो बहितरीनु ऐं गर्मियुनि जे मौसम में त सभ खां बहितरीनु आहे। पर मुंहिंजे ख़्याल में कोई बि मौसम हुजे, चाहे गर्मियूं हुजनि, बहार हुजे, सर्दियूं हुजनि, कंहिं बि क़िस्म जो जामे शीरी हुन में जेको आहे तव्हांजो बहितरीनु दोस्त ऐं तव्हांजे लाइ सभ खां बहितरीनु मशरूब आहे, शरबत आहे जेको तव्हां यूज़ करे था सघो। असां वटि असांजे हिन प्रोग्राम में असां दस्तरख़ान बि जामे शीरीअ जो दस्तरख़ान सजाईंदा आहियूं, उहो बि जामे शीरी जे तरफ़ां तावन कयल आहे ऐं असां पाण बि अफ़्तारी कंदा आहियूं ऐं असांजे महिमाननि खां बि अफ़्तारी गॾु करे कंदा आहियूं, उन्हनि खे बि कराईंदा आहियूं। ऐं हीअ जेको असांजो ॿियो तावन आहे हिन प्रोग्राम में, सा ड्रेस जेका मूंखे पातल आहे साइरिज़ा टेक्सटाइल जी तरफ़ां ख़ूबसूरत ड्रेस आहे जेका तव्हां ॾिसी रहिया आहियो। ॾाढो ख़ूबसूरत ऐं बहितरीनु ड्रेस आहे, हिननि जी कलर कॉम्बिनेशन, कपिड़ो ऐं डिज़ाइनिंग सभु ज़बरदस्त आहे। ऐं मुंहिंजूं जेके भेनरूं मूंखे ॾिसंदियूं आहिनि ख़ासि तौर ते, जेके छो त ईद अचण वारी आहे, ईद जी तयारी बि ज़ाहिर आहे रमज़ान ऐं रोज़नि सां गॾोगॾु ईद जी तयारी बि गॾोगॾु हलंदी आहे ॿारनि जे लाइ ऐं मुंहिंजियूं भेनरुनि जे लाइ। भेनरूं जेके माइरूं मुंहिंजूं भेनरूं मूंखे ॾिसंदियूं आहिनि से हिन इंतज़ार में हूंदियूं आहिनि त अॼु बाक असांखे कहिड़ी नई टिप ॾींदी। त अॼु जेका तव्हांखे मां ॾींदसि टिप उहा ईद जे हवाले सां आहे। सो ॾाढो बहितरीनु हीअ ड्रेस आहे, हीअ ड्रेस तव्हां ॾिसी सघो था। इन्हनि जे ब्रांड जी जेका डिटेल आहे स्क्रीन ते ईंदी, स्क्रीन ते तव्हां इन्हनि खे कॉन्टेक्ट करे सघो था। साइरिज़ा टेक्सटाइल आहे, उन्हनि जी ड्रेस आहे ऐं तव्हां इन्हनि खां कॉन्टेक्ट करे तव्हां पंहिंजी ईद जी शॉपिंग करे सघो था, ऑनलाइन ऑडर करे सघो था। ऐं हिकिड़ी टिप जेका मां तव्हांखे ॾियणु चाहींदसि त माण्हू मेहंदियूं लॻाईंदो आहे, चूड़ियूं वठंदो आहे, मेहंदियुनि ऐं चूड़ियुनि खां सवाइ ईद अणपूरी हूंदी आहे। माण्हू कोशिशि कंदो आहे असांजूं भेनरूं त उहे वधीक सुठियूं चूड़ियूं वठनि ऐं सुठी मेहंदी लॻाइनि। पर छा आहे त जेकॾहिं माण्हू मेहंदी थो लॻाए त मेहंदीअ जे कलर ऐं उनजी स्मेल सां अक्सर माण्हू जेके उन्हनि में
रिएक्शन थी वेंदा आहिनि, स्किन खे एलर्जी थी वेंदी आहे, त उन जे लाइ सभ खां बहितरीनु इहो हिकिड़ी टिप आहे त तव्हां अॻु में जेको आहे ऑयल सां हथ विझो ऐं तव्हांजा जेके कोकोनट ऑयल आहे, खोपरे जो तेल आहे, उन सां तव्हां हर रोज़ु राति जो हथनि खे कयो ऐं जीअं ई तव्हांखे का इरिटेशन थिए थी, अगरि मेहंदी लॻायो था ऐं तव्हांखे थोरो फील थिए थो त या तव्हांजी स्किन खे डैमेज थी करे त तव्हां फ़ौरन उहा मेहंदी साफ़ु करे वठो ऐं उनखे जेको आहे सो तेल हणायो, इन सां तव्हांजे जेका कंहिं बि रिएक्शन सां तव्हां बची सघो था। इन खां अलावा ॿियूं बि वधीक अञा बि टिप्स तव्हांखे मिलंदियूं। चांद राति ताईं असांजो साथ जारी आहे ऐं तव्हांजो ऐं असांजो साथ जेको आहे उहो बरक़रार रहंदो। हर रोज़ु असां मिलंदासीं, असांजी मुलाक़ात थींदी ऐं मां तव्हांखे टिप्स ॾींदी रहंदमि। हींअर वक़्तु थियो आहे नाते रसूल जो। नात रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां असां मोकिलाणी मां तव्हांखां वठंदसि। प्रोग्राम जो जेको आहे वक़्तु पूरो थी चुको आहे। नाते रसूल ॿुधंदासीं, इन खां पोइ असां अफ़्तारी ते तव्हांखे जॉइन कंदासीं। करशी जामी शीरे जो दस्तरखान सजाईंदासीं, तव्हां सां गॾु जेको आहे असां अफ़्तारी कंदासीं। सो मूंखे ॾिजो इजाज़त, खोड़ सारियूं दुआऊं कयो पंहिंजे लाइ बि असांजे लाइ बि, ऐं उमेदु आहे त अहिड़ियूं महफ़िलूं ऐं हीअ रमज़ान असांखे वरी ॿीहर बि नसीबु थींदो। सो हींअर नात रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अल्लाहुम्मा बल्लिगना रमदान, अल्लाहुम्मा बल्लिगना रमदान, अल्लाहुम्मा बल्लिगना रमदान, अल्लाहुम्मा बल्लिगना रमदान। मरहबा सद मरहबा फिर आमदे रमजान है, मरहबा सद मरहबा फिर आमदे रमजान है, मरहबा सद मरहबा फिर आमदे रमजान है। खिल उठे मुरझाए ताज़ा हुआ ईमान है, अल्लाहुम्मा बल्लिगना रमदान, अल्लाहुम्मा बल्लिगना रमदान, अल्लाहुम्मा बल्लिगना रमदान, अल्लाहुम्मा बल्लिगना रमदान। अब्रे रहमत छा गया है और समा है नूर नूर, अब्रे रहमत छा गया है और समा है नूर नूर, अब्रे रहमत छा गया है और समा है नूर नूर। फजल रब से मग़फ़िरत का हो गया सामान है, अल्लाहुम्मा बल्लिगना रमदान, अल्लाहुम्मा बल्लिगना रमदान, अल्लाहुम्मा बल्लिगना रमदान, अल्लाहुम्मा बल्लिगना रमदान। हर घड़ी रहमत भरी है, हर तरफ है बरकतें, हर घड़ी रहमत भरी है, हर तरफ है बरकतें, हर घड़ी रहमत भरी है, हर तरफ है बरकतें। माह रमज़ान रहमतों और बरकतों की कान है, अल्लाहुम्मा बल्लिगना रमदान, अल्लाहुम्मा बल्लिगना रमदान, अल्लाहुम्मा